मन आदली वलियन फकद आज़नतुहु बिल हर्ब। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदार चार यारम ताबा औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खाक पाके गौसे आज़म ज़ेरे साया हर तन तस्वीर मन मणियो दिल कबूरो जन तंदू जे तलब जो वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इयो राब रबुन से सुता मरसूहन निंड इबादत ते। फुचे तिंजोल मिट कन साल दुरूद शरीफ पढ़ो। काफी आलम सगोरा आयल आहिनि। मां भी मगरिब खां वठी पहुतल हुअमि पर साईं बुर्ड़े साहब तॾहिं खां पहिरियों स्टेज ते अची विया आहिनि। इन जे करे सिर्फ कायदे सिंध जो ॾिनो न तव्हां तंग था कयो न जोगी अचे थो डोंकी अचे थो मुंहिंजो त नालो ई नथा वठो जल्द बि अचे थो। इन जे करे अञा आलम सगोरा पोइते जोगी साहब डोंकी साहब भाऊ तारिक साहब सैयद हबीबुल्ला शाह माच करे घर फोन कयो त सुबुह जी चांहि हिते मोकिल। हिकिड़ी राति त पंहिंजे वॾनि सां बुलायो जे पीउ तोखे कुलनि ते खणी घुमायो न उहो नूर शाह जे कब्रिस्तान में थियो। हिकिड़ी राति ॿिया जलसा रुगो चेरनि जा जलसा ही जलसो चेरनि सां गॾु मुर्दनि जो बि जलसो। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह मोहम्मद जा इश्क ॾाढा चओ। इन जे करे जलसे जो उन्वान आहे शान औलिया अल्लाह काम करत। मां भिट शाह जे अंगण तां नूर शाह जे अंगण ते आयो आहियां। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह जोर सां वलियन जा इश्क भईयो कबूल करे चओ भईयो त भईयो त भईयो। वली चइबो छाके आ जंहिंमें चार निशानियूं हुजनि। अरे बाबा सभई नथा ॻाल्हायो जोर सां चइनि जा इश्क ॾाढा चओ। वॾा किताब चार वॾा नबी चार वॾा मलाइका चार वॾा रसूल चार घट के पावा चार नबियो जो न्यारो चार बदलो में पर्दा चार मोहम्मद जा यार चार पाकिस्तान में सूबा चार। वलीअ जूं चार निशानियूं घणियूं दसियांव। हिकु मां जहिड़ो जुबो हुजेसि वलीअ जी पहिरीं निशानी अख में हया हुजे। जेको ईअं नचे त मूंखे घर कॾहिं वठी घर तुंहिंजो छा। केॾो बि मुर्शिद हुजे पहुतल अचे उॾामंदो अचे घर न वठी वञोसि। हिकिड़े पीर खे घर वठी विया जे मर्द त गॾु थिया आहिनि मायूं बि सभु घुरायो न मुंहिंजूं वॾियूं छो जे मां क़यामत में सुञाणींदोमानि कीअं। मुरीद जो पियो त ॾाटो खणी मुर्शिद जो कनु खपेसि। छा खपे चरे हे छा जे क़यामत में मुर्शिद घणा हूंदा असां बि तोखे सुञाणूं न मुर्शिद वलीअ जी पहिरीं निशानी अख में हया हुजे। ऐं असांजो नबी छा थो चए बुखारी शरीफ जी रिवायत थो ॿुधायो पाण फरमायो अल हया शोबतुम मिनल ईमान। हया ईमान जे शाखुनि मां शाख आहे। मोबाइल इंटरनेट असांखे बेहया पई बनाए सॼी राति चोरा पप्पी जी तुंहिंजी पुफी आहे मोबाइलूं ॾिसी ॾिसी हया हया
बी हदीस तो पढ़ा पर फरमायो अल हयाउ हसनन वलाकिन मिनन निसाए अस ही भलो आई अचे जोने खबर आई फुरियल मोल पहली मारम ते मखम फुर थी पैसा भी फुरियो मोबाइलों भी फुरियो वाच भी फुरियो कलरी वार ना 8000 दिना उहे भी फुरियो मां ही भला हया हया इमरान जे हुकूमत में गैरत जा जनाजा निकरी विया शादियुनि में छोकिरियूं पियूं नचनि काॾे वञा मां काथे मातम कयां मां कहिड़ी भित सां टकर हणां मां कहिड़े बिजलीअ जे थंबे ते चढ़ां गुलाम सभा बुढ़ो तो ते वणे ई चढ़ हिते बिजली आहे वली जो 4 निशानियों ॻाल्हायो ज़ोर सां निशानी अख में दिल सफ़ा हुजे ॿी निशानी दिल सफ़ा टी निशानी ज़ुबान थे ज़िक्र खुदा ॾाढा नथा चओ यार ज़ोर सां मोहम्मद जो इश्क भइयो त बुरो करे चओ भइयो त ज़ुबान ते ज़िक्र खुदा असांजो मुर्शिद पीरान पीर हज़रत अब्दुल कादिर जीला महबूब सुभानी पीर लासानी पीरान पीर जा मुरीद भइयो त बुरो करे चओ मां ॾिसां को कटड़ू कसम दी बुराई खल्क कान हुआ अज त राई विंड जो सिकाम तोड़ गुलाम मुस्तफा बुढ़ो मत जो कक बख्शराए पियो पर मैयत बख्श यासीना पढ़ायूं तई तहां जे बदन जे बख्श तहां कदे आया यो बदन जे कब्र ते कोन ईंदा ना ही महरम ते गोडे गाड़ी मथे 5 रुपए का चावल दे पंहिंजी दाल काढता थी अचा पिणे सॼो साल मोकल थियो न मां तव्हांखे झला न थो ख़बर मां चवंदो ना ही महरम छो नबी से हफ्ते में 3 दफ़ा ईंदा बेचारी तो जे मुआ मंज मुकाम ए सलाम अल्लाह का सिकन ए तेने जा पैर भी धोई पो पियो खुदा की कसम तो मुझा पीमा भी हिते पे आन गुलाम मुस्तफा भी हिते पर जलसे जी पार ये थोड़ी ये जलसे जी पार तो कुरान जो इसको हज़रत पीरान पीर दरिया जे कप ते जिक्र पियो करे अल्लाह 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 ये थी त बिच्छू लुड़ंदो तो वने आहे त बिच्छू आहे त ज़हर आहे त हराम कडास बार मन यार राज़ी थे पीरान पीर जा मुरीद ॾाढा जो ज़ोर सां है पीरन जो पीरा और पीरा नूर पीरन जो पीरा महबूब सुभान हज़रत सैयद अब्दुल कादिर जीला पीरान जो जो के ज़रा जी हेलो त करीब साईं काई या तो लो अरे किरण जो किबला कॾो साईं चुप बुराई में मज़ो चङे खे चङाई में ॾाढा नथा जो सुबह तो जनरी सरे न रती मरो सुजन सी मां
आयो ही भिटाई के दरगाह तो आया सुभाणे जो मुला भिटाई के नथा मञनि कलंदर के अली को कोनी मनी दे पीरा को मनी देना ना भिटाई जो जिनरिया सरे न सा रत्ती मरो सुती नसी वो को थी पांद पीछे कर पाण वनी पर जा हजरत पीरान पीर विच नमाज पढ़ी लिखो फकीरा किबला कर करी पियो हिकड़ो दफो कुलो वाला पढ़ी चेन सिर सोनी करे दियो खणिया जाल जो न को कर्ज और उठा जो थोड़ो ठुक्की में खपाए वनी एक दो रो या तो माइंड में फीट चल मु तुझे घर कदे सुख दे छुई जे साईं जाबरो जे साईं मरो कोनो लगा जब कोनो ला तो के भी याद ना केदा खणिया सिर रात पड़ियो सिर उड़ी जी उड़ी पड़ी सिरा पड़ी मुझे मुर्शिद पीरान पीर निकलो फकीर किबला रात आ जाबरो जब कोनो ला मोई मारी जाल रात पड़ियो साईं जो जवाब जम पीरान पीर जो मुर्शिद फरमाए पुत्रा कोनो कुरान सागो आ हिकड़ो फर्क आ तो उहा ज़बान जेका गारियूं दे जेका गिला करे जेका व्याज खाए माडे उहा ज़बान आ जेका सुबह शाम मिठड़े रब ये मस्त है नाम को असां जुड़ो पानी पी जे कच फकीर किबला रुपयो खपे चारा न वठ चन रुपयो चन फकीर जिद सर्वर नो नंढो आ ॾिठे जो बाबो रुपयो ॾे नथो फकीर चारा न हाणे का टई न कया जो भी कम मोटा फकीर बाबो रुपयो ॾे नथो मोटी हल तलक केड़ी जे बाबे का रुपयो कर बाबो रुपयो न ॾी बाबो पिस जाम वरी पुठी ठप जाम उठी वेई एकरे पके मानो मकड किबला रुपयो खपे संजन फरमायो न त छोकरे के तो पिटिया क्या भले पिटीस चला कलो सर्वर नु के ये थी ये जो अच्छे साईं जो खिसा फची फकीर हाने तक मुझे बच्चे के दुआ कर घणी दुआऊं कई सर्वर नु थे न फकीर के कड़ा पगर ल फकीर जो मरी हम बेसा उगन में सच से मांडी की क्या चे मु पिन्ना का बस जल दबा मुझी जान छुटे 28 कलाकन का पो सर्वर फकीर पैर में किरी फिस जेके है हसो ये को सुनी पे खैर था वो तो जा नूर सवारा अजय बढ़िया जवाब करे छंद करे सुनी ये मुझे छंद मुझे मकर मुझे रब के एडो बड़ी वियो जो ख्वाब में मिठे मोहम्मद जो दीदा राजा नेता जो जोर जाओ आज के रसूल भाइयों तो बरात करे जाओ भाइयों तो भाइयों के बाद करियो जाऊं बुधा पियो पर वो तो मोकल न पई मिले माथो सा भलाई कई रमू सा भलाई चंगाई क्यों खुदा के दिसो कैसा चंगाई क्यों ट्रैक्टर के टायरन मां हवाए कदम बेटा ही साधो चे अंब जो अंब कंदो आ पाण खाइंदो आ तहां खाइंदा आयो खजन जो डंग कया पाण खादम
ठई साधो जे वण खामे वो कन पर पान न खाने पाछ ठीक है ना बेटा छापड़ो ऐ धोना कसम तो खुदा जो हिन जलसे में न कोई घर से जेरा भी बख्श जन त नूर शाह जी भीतर कब्रिस्तान में बख्श इंसानियत पर पान न खाइन पंहिंजो करे छापड़ो ऐं धूणा बि दार सां पर फिरियो नियत मुताबिक पांच नमाज रोज़ो पिणु चङो कम पर उहो को ॿियो मुंहिंजे सां पसी पिरीअ उहा ख़ल्क़ जी ख़िदमत कंहिंजे कम अचो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह यो बुजुर्ग थोड़ा ही हो मल्लो मल्लो मल्लू विढ़ंदो मल्लू मल्ल जी ॻाल्हि निकिती आहे त भला ॿुधाईंदो आहे मदीने में हिकिड़ो मल्लो उन जो नालो रुकाना रुका नबी साईं खे चईंसि मां पढ़ियल बलियल आहियां कोन आहियां ॼट नंढपिण खां वठी ॿकरियूं चालींदो आहियां असां मल्ल विढ़ जे सोण जो कलमो पढ़ा हुजूर फरमायो मां मल्ल विढ़ण थोरो ई आयो आहियां मां मोहम्मद कलमे जी दावत ॾियण आयो आहियां अॼा लथा जो सुबह ज़ोर सां जे साईं मां सां कलमो पो पढ़ा हुजूर फरमायो कलमो तो पढ़े तो बदु संदरो इन जे करे मौलवी के हर मैदान में कहीं यहाँ तक कावड़ पाओ खाओ का घणो किथे मल्ह जो मुक्का ठीक है बोल रहे संभालो आशा वणो ही न था थोलो मौलवी ॾिसंदा न वरी जे सन्नड़ो ॾिठो जो खाएंगे त पलीत छो नथा असां वणूं तव्हांखे नथा ॾियो वञो बाज़ार में छोकरी न था अरे तुझे चाचे जो पुट बुरड़न में पढ़ियो हाफिज सिकंदर जो मदरसे में मुल्लो आ न थदड़ो त कोने दाढ़ीअ जे करे एॾो ख़राब आहे हुजूर फरमायो जे मरे न बद संदरो हुजूर संजन हथ भी दस्तगिरी हथ जैसे मुझे पैर तिरकियो वही विड़ंदास हुजूर फरमायो बद संदरो संजन इशारो इन गिरी पियो लट्टा छंडे उठी नबी संग जे कलमो भी पढ़ा को मुसलमान भी थियो तो मुखे हिकड़ी गाल बुधा केड़ी चे कच्चा आशिक है मोहम्मद जा राजा ना चाचो सच वो जा इश्क भाइयों तो विरोध कर जाओ भाइयों का भाइयों अल्लाह बुरा अज मैयत त बख्शमा रही जेरा में बख्श राजा ना चाचो सुभान अल्लाह जोर से छो तो हुन जी रहमत बहाना घुरियो कुत्ते के पानी पियल वाले के रब माफ क्यों करे इन तो सौ देगी लाजो हुन जी रहमत बहाना पई गोल है ऐं हेॾो वॾो बहानो या रसूल अल्लाह
इशारो कर हाणे कोई न ॾिठो असांजो मुजाहिद गाजी खालिद कादियानी गुस्ताखी कई कोर्ट में पुलिस वाले का गन खसे जज कुर्सी जगह भजी हो जल दादा भैया तो बुलंद करे गाजी के सलाम करो भैया तो नेट ते कोन ॾिठो संजीर लगा पिया त डंडा बेड़ियूं हथ करियूं खिले पियो माण्हुनि जो फांसी चढ़ी वेंदे सूलीअ ते लटकी वेंदे पंहिंजे जवानीअ ते गाज़ी रहम खां हे गाज़ी जो जवाब नो शाबित मोहम्मद जी इज्जत के कुर्बान करे भैया तो बुलंद करे गाज़ी के सलाम कर नारन वारा भला मई विया आहिनि नारे तकबीर शाने मुस्तफा ताजदारे खत्मे नबूवत शाने अहले बैत अज़मत औलिया नारे तकबीर बुद्धि शरिया असांजो मौला अली भी मुजाहिद हो कॾहिं त पुछो अली कहिड़ी शइ लश्कर कुफार कतार अंदर कतार लख जन्या हजार मोहम्मद जा गद्दार हेॾो हैदर करार साहिब हथ में तलवार जेको अचे फिना जाके धक हण त बेड़ो पा ॾाढा चओ अली अलिया चओ अली अलिया मौला अली जा मुरीद भैया त मुराद करे चओ भैया त भैया असां का नफ़रत न कर भली या है अलिया असां का नफ़रत न कर भली या हेॾे बि है दर अचल असांजे तू भी हलिया हेॾे बि है दर अली अली असां दर जा हुबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यार जंहिंजो अहल बैतनि सां प्यार न आहे तंहिंजे और न तने तगलन खां असीं धार आहे न छाजो रोगाना छाजो या रसूलल्लाह मां कलमो भी पढ़ा मुसलमान भी तव्हांजो गुलाम भी थिया मूंखे ॿुधा इशारो तव्हांजो आहे मूंखे केर थो दूर जो जवाब ॿुधायो पाण फरमे इशारो चंड खे टुकड़ा रब हथ मां खणंदो हां मींह रबो संत पत्थर हथ रखंदो हां कलमो रब पढ़ाई पत्थर इनखां कलमो सुभान अल्लाह त चओ आयो गुनाह जो सजण पियो चकर शाम कन पिया गुनाह जो सजण पियो चकर शाम कन पिया पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़ो साजन चाचो सुभान अल्लाह ज़रा सा सैयद आया ये तो समझा काटल लगे आमा के बच्चन जो गुजर मिले आयो बगदाद में चे बगदाद जो आयो मैदान में 2000 तारा बादशाह भरा चे मल हड़े से हदन की मुठा कैसा बड़ा चे मुझे इज्जत जो मसला मल जुम्मे की नमाज पढ़ी मलाखा स्टेडियम में संदरा पता तमरा कन्न में सैयद छाचुस सैयद आया सत न्याणियुनि जो पी आया उन खानदान में आया जैसे दुरूद पढ़ंदो पिनन के ऐब तो समझा इशारो कंदो मां किरी पइजा मूंखे न्याणियुनि जो गुज़र मिली जुने तो जे मुझे दिल रोई पई जिंदगी दुनिया कमाई थी अजु जन्नत कमाइण जो ॾींहुं कंहिंजे न्याणियुनि ते रहम कर कंहिंजे बच्चनि ते रहम कर इशारो ॾिनई किरी पियो लाखों रुपया सैयद खे मिली विया माण्हुनि जो जने ने मारे ॾियो चे मारे ॾियो इते
के विलायत मिले जिंदगी जी कमाई चट्टो जे जोड़ी थी वरी मल वरी कन में चेस ये अदम कुर्ब क्यों ही वरी कुर्ब कर वरी इशारो ने गिरी मान मिट्टी निकल मुझे बंगले मां तुझे मानी बंदा पगार कर बिस्तरो खणी अची तबलीग वांगुरु रात जो मस्जिद में सुतो 3 बजे तहज्जुद पढ़ी सुतो अख लगी वई निंड वठी वई बाबा में बैठे मोहम्मद दीदार यार डाढा नथा छो जोर जा वली अन्य आशिक भइयो त विरोध करे जाओ भइयो त फरमाया जुनेद उठी भागुता उठी मां मोहम्मद सा भागुता अज खां पोइ तो बादशाह जो पहलवान ना है मोहम्मद जी दीन जो वली है ये रात जो अचे 3 बजे तहज्जुद पढ़ रात जो 3 बजे जिंदे 4 चोर बिठाई जे का टल कया ने चोरन के भी मस्जिद में बैठे हर साल किलो बड़ो इस्तेफा मन को अच्छी उन डी मां के कंदरन में गुराई 300 दीवान आया अज मुगे दीवानन या को रास्ते में आसे कंदरे अचो असांजी चाहे चोरन के गिरा चोर किथे दसे ची तू गिरा जे मां वञा तो चोरी ते चोरन जो अच्छी दाढ़ी तस्बीहत में एको पुरानो चोरा मिड़ई मुल्लन जा खुदा जो कसम खोड़ चोर असांजा वाइद बुधी दीनदार थिया पुछो साईं का त चोरन जो असां त ॾींहं जो टल कंदाऊं जाओ ताड़ी दाओ कतार कया बुझा जे मां एड़ो दर ताड़ियो आ जो दर त ॾींदो ई कोन्हे दादा नथा चओ जोर सां कीअं थो पंहिंजे रब जो तारुफ़ कराए ॾाढा त चओ सुभाणे अल्लाह वाला ये तारुफ कराएंगा अंग्रेज कुत्तो जने आयो ना कीर्तर कैनाल पे उठाए तो मस्जिद कच्ची नंढड़ी ताज महमूद आमिर उठे रहमतुल्लाह अलैह मुकाबले में बैठो बच्चों पर जान नडी दावा तो अंग्रेज छाचो मां तोबू खणी आयो हां तो चाहे 4 तोबू भई जे नाला बुधा जे हिकड़ी तौबा जो नालो थी ला इलाहा इल्लल्लाह दी तौबा जो नालो थी इल्लल्लाह नालो थी अल्लाह चौथी तौबा जो नालो थी अल्लाह रब्बी करीम जल्ल शानुहु 4 तौबो सिजो कदम भला तो जो सिर ये थी अल्लाह वाला जेके मस्जिद ला नड़िया बुजुर्ग के चई भला एड़ी का निशानी दिखाए बुजुर्ग जो बस खणी अचो खणी आया हिकड़े सजी बोरी जो बूंदी हिते हिकड़ो बोलो पहुंचुस लंदन में टोटल अंग्रेज टुकड़ा था अंग्रेज समझी वियो ताकत गद्दा नूर शाह भेट वारा अज भी वञ खीर दरवाह जे विच में हेठा मथा मस्जिद बीठी ॾाढा न असांजो हज़रत से हाले जी वारो से हम रहमत है जिंदगी झोपड़ीअ में गुज़ारी जी खुदा जब दुनिया में वने तो छा तो ओ मुझे बच्चा मुझे कब्र रखे जो मुझे कब्र के पिनन जी गोदड़ी न बनाचोस लफ्ज़ इस खुदा जो मुझे कब्र के पिनन जी गोदड़ी न बना फलाना मुझे पुत्र तू मदरसे
जी खिदमत कजाई अल्लाह जा मेहमान थी फलाना तू दरगाह ते जेके मुरीद चन उन्हनि जी हाज़िरी भरजा तू उन जो खाद इहो पढ़ी कलमो पढ़ी विया हा वली ये न खुदा जो कसम सुञाणो अल्लाह वाल जे चौकीदार घरा दस जे हिकड़ो भी कोने अच्छा जे सजी दुनिया के जे भला सुमदो कमल जे सुमी वठुप को चोरी कीअं कंदासीं चई जागंदो आहे वेठो ॾिसंदो आहे पर चोरनि खे चवे कुझु कीअं थो रब जो तारीफ़ कराए चई जागंदो आहे ॾिसंदो आहे पर चोरनि खे चवे चई मां राति त करे आयो आहियां चओ अकेले रब जा पुजारी भईयो त बुरा करे चओ भईयो त जे करे ॿियनि मौलवियुनि जो टाइम घटि आहे मुंहिंजो टाइम कलाक मुंहिंजे लाइन जो माण्हू हाणे केटीएन वारा आया मुंहिंजो इंटरव्यू वठण पोइ जंहिंमहिल मां उनखे ज़िंदगीअ जो दास्तान वठण में हिकिड़ी छोकिरी बि मां टाइम न पियो ॾियां भाउ राशिद फोन कई महिरबानी करे हिनखे 5 मिंट कलाक खपनि मुंहिंजो 2 कलाक मामर कोन कलाक आहे पोइ अहिड़ो ज़िंदगीअ जो दास्तान ॿुधायो माण्हू केटीएन खे हलंदो ॾिसजो 3 दफ़ा उहा छोकिरी बि रोई पई त इंटरव्यू वठण वारा बि रोई पिया चोरी कई आहे मां राति करे बुज़ुर्ग अॻियां पोयां गटियूं ॾींदा सिधा मस्जिद जे तरफ़ चोरनि जो हाणे चोर थोरे टे मुला सुता पिया आहिनि चोर चोर दर ते बीठा चोरनि खे चए अंदर आया चे वज़ू करे तहज्जुद पढ़ी हुननि खे बि तहज्जुद पढ़ाई हथ रही चोर तौबा करे वक़्त जा हली विचाई थो चए पाए पांग पीछे में अंगन जे मोह में मजूतन खे ॾिसण जे कचूं कन तब माफ़ कजान में अंग लागे काॾे विया पा काॾे ॾाढा जे तोखे कुलनि ते खणी घुमायो न नूर शाह जे कब्रिस्तान जे मां भंजानी मुट धोता कब्रिस्तान में पई आहे बिटाई थो चए वण था ॿेगो पर पाण न खण पंहिंजो हे बिचाई लतीफ़ थो चए वारिस बदंदई वात खे छिके बदिजे सभई चवंदा मंझंद थी वई पोइ सुमारे सिधो कंदई पोइ खणी हलंदई खर्च मथां विझंदई लठ वरसो वॾी वई वाट कब्र में अखियुनि में मिटी चपल में मिटी कननि में मिटी ओॾा वरकार उते आशिक़ अब्दुल लतीफ़ चवे कया हिकिल हीरा जाथे कुर्बन कबीला उते रहबर असजारा मथा वराए हलिया मन मिटीअ जा पया तन आया यो कदे कुल पहण मथा मन मिटीअ जा वराए हलिया रस्म आखिरी हुई निभा घोड़ा करे निकरंदे रोई मैयत खजंदो माण्हू रोंदा घोड़ा करे निकरंदे रोई धड़ धड़ी पोलाई दे लिंगन ता अग्यार आदमी भी घुरंदी रोकड़ो जेका ॾिनी हूंदई
ज़िंदगी सोई पोयों माल पर छे थी मां तव्हांजे लाइ बि दुआ कयां, तव्हांजी मैयत लाइ बि दुआ कयां, पर दुआ जे लाइ ख़ैर अहिड़ा मुजाहिद त को उथी अचे हिन हेॾी वॾे ख़ैर में 1000 रुपया माशाअल्लाह उथी था चओ तव्हांखे बरकत ॾे, बिस्मिल्लाह त कयो हेॾी वॾी सुता पिया त बिस्मिल्लाह त कयो 1000 उथंदा था चओ उथंदा, अल्लाह तव्हांखे बरकत न चयो आहे पूरे सां पर हदीस में आहे त ख़ैर खां पोइ दुआ क़बूल थी माशाअल्लाह बिस्मिल्लाह तव्हांखे बरकत ओयो माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह तव्हांखे बरकत ॾे, अल्लाह तव्हांखे जदा ओयो हाय हाय